चंड जी मिट्टी मां ऑक्सीजन ठाहिण वारो प्लांट तयार। इंसान चंड ते आबाद थियण घुरे थो। उनखे ॾिसंदे यूरोपी माहिरनि हिकु नंढो प्लांट ठाहियो आहे जेको चंड जी मिट्टी मां ऑक्सीजन निकाल करे सघे थो। जीअं त चंड जी मिट्टी खे चंड गिरहण रेगुलेट पकी मिट्टी बि चयो वेंदो आहे। अपोलो मिशन पारां चंड खां खणी वापसि ईंदड़ नमूननि जो मुतालो जारी आहे जेको अपोलो मिशन मां ज़मीन ते नया विया हुआ। तहक़ीक़ मां साबित थियो आहे त चंड जे पत्थर में 40% ऑक्सीजन मौजूदु आहे, पर चंड जी मिट्टी में मौजूदु ऑक्सीजन अहिड़ी नाहे जंहिंखे साह खणण लाइ कुतब करे सघिजे। छा लाइ ऑक्सीजन त मेटल धातु मैदन में बंदि हूंदी आहे। हाणे यूरोपी खिलाई तहक़ीक़ी टेक्नोलॉजी सेंटर हिकु नंढो प्लांट जोड़ियो आहे जेको चंड गिरहन पत्थर रेगुलेट मां कुतब ईंदड़ ऑक्सीजन निकाल करे सघे थो। माहिरनि पघरियल लूण जे इलेक्ट्रोलाइसिस जे अमल खे इस्तेमालु कयो आहे। उनमें उन्हनि पहिरियां चंड जी मिट्टी खे हिकु प्याली में विझी पोइ कैल्शियम क्लोराइड लूण खे 950 पद सेंटीग्रेड ते गरम करे पिघलाए मिट्टी में मिलायो। उन गर्मी ते बि रेगुलेट पको ई रहियो। उन खां पोइ जॾहिं उन में हल्की बिजली शामिलु कई वई त चंड जे उन्हनि पथरनि में ऑक्सीजन निकाल थियण लॻी। उन अमल में पघरियल लूण बिजली गुज़रण में इलेक्ट्रोलाइट जीअं मदद कई ऐं ऑक्सीजन उन जे हिकु पासे यानी एनोड ते जमा थींदी वई। उन नंढे प्लांट मां साबित थियो त चंड जी मिट्टी मां ऑक्सीजन निकाल करणु मुमकिन आहे जंहिंखे अञा वधीक बहितर करे इंसाननि जे लाइ चंड ते ऑक्सीजन जी तयारी करे सघिजे थी। उन कामयाबी खां पोइ साइंसदाननि जी टीम उन मनसूबे खे वधीक सुठो बनाइण ते हाणे कमु कंदा। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।